अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा हसीना बेगम जाबिर खान खे पंहिंजे भाउ क़ासिम जी सॼी हक़ीक़त ॿुधाईंदी त जेको आहे सो वॾे चाकर खान खां क़ासिम जेको आहे सो भॼी वियो आहे। उन खां पोइ वॾे जेको आहे जाबिर खान जो रिएक्शन छा हूंदो, छा जेको आहे सो रूंडो कमीनो शख़्स सॼो इल्ज़ाम वलू जे खून जो इल्ज़ाम जेको आहे सो जाबिर खान जे मथां हणंदो, छा जेको आहे हसीना बेगम क़ासिम जी मदद कंदी। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी के बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सब खां पहिरियां अवां ॿाहिरि ईंदा बावक़्तन पहुची सके। दोस्तों सब्सक्राइब ज़रूर कंदा, छो जो अवां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़जाई वधंदी आहे ऐं पंहिंजो कीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूर ॾींदा ऐं पंहिंजो शहर जो भी नालो ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड में अवां खे ॾिसण वटां मिलंदो त हसीना बेगम जेको आहे सो जाबिर खान ॾे फ़ोन कंदी आहे, जाबिर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदी त जेको आहे तुंहिंजो भाउ जेको आहे सो क़ासिम मोॾे फ़ोन करे पियो ऐं मूंखां पैसा घुरे पियो। त जाबिर खान उनखे चवंदो तव्हांजो दिमाग़ जे जाइ आहे। क़ासिम जेको आहे सो वॾे चाकर खान जे क़ैद में आहे त जेको आहे हसीना बेगम चवंदी त जेको आहे सो हितां वॾे चाकर खान जे क़ैद मां भॼी निकिरी वियो आहे ऐं जेको आहे सो मूंखां मदद घुरे पियो। त उन ते जेको आहे सो जाबिर खान वॾो कावड़जी वेंदो ऐं जेको आहे सो हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे त छा जाबिर खान जो जेको आहे वॾे चाकर खान ख़िलाफ़ु छा रिएक्शन हूंदो, छा वॾे चाकर खान खे जेको आहे सो उपतियूं सिपतियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रूंडो कमीनो शख़्स सॼे जेको आहे सो वलू खे पाण मारे ऐं पंहिंजे पुटनि खां माराए वरी खून जो इल्ज़ाम जेको आहे सो सावल मथां हणंदो ऐं वॾे चाकर खान खे चवंदो त सॼा कम वॾे जेको आहे सो सावल खान जा आहिनि। सावल वॾो कमीनो शख़्स आहे, हो जेको आहे सो ॿाहिरां असांजे माण्हुनि खे मारे ऐं असांखे तव्हांखे पाण में विड़ाए रहियो आहे। त जेको आहे चाकर खान हुनखे चवंदो त जेको आहे सावल इहो कॾहिं बि नथो करे सघे। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सो क़ासिम खे बि जेको आहे सो हसीना बेगम जवाबु ॾेई छॾींदी। हो चवंदी जेको आहे मूं वटि एतिरा पैसा कोन आहिनि, जेकॾहिं तूं चईं त मूं वटि सिर्फ़ु 50,000 आहिनि अकाउंट में, उहे तोॾे सेंड कयां। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा हसीना बेगम हुनजी मदद कंदी। जेको आहे सो होॾां जेको आहे सो छा जेको आहे सो चाकर खान सावल रूंडे जे ॻाल्हियुनि ते एतबार कंदो, छा जेको आहे सो जाबिर खान पंहिंजे भाउ क़ासिम खे ॻोल्हे सघंदो। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। हिन सॼी जेको आहे सो डिटेल बाबति तव्हांजो छा राय, पंहिंजो कीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूर ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।